Welcome to Time News Studios. You are watching 12 p.m. Bulletin. लाहौर जे इलाइक़े जौहर टाउन में एक घर अंदर धमाको, 5 ॼणा ज़ख़्मी। धमाके सबब केतिरनि ई घरनि ऐं गाॾियुनि जा शीशा टुटी विया। पुलिस ऐं कानून लागू कंदड़ इदारनि इलाइक़े खे कड़ो चाढ़े छॾियो। ज़ख़्मी जिना अस्पताल मुंतकिल। पुलिस जो चवणु आहे त धमाके जी नौइयत जो पतो लगायो पियो वञे। पंजाब जे वॾे वज़ीर उस्मान बोज़दार नोटिस वठंदे IG पंजाब खां फौरी तौर रिपोर्ट तलब करे वरिती। चीन में साइनोवैक जा वधिक 20,000 डोज पाकिस्तान पहुंची विया। चीनी वैक्सीन की खेप ख़ुसूसी जहाज़ ज़रिए आंदी वई। NCOC मूजिब आलमी मार्केट में NDMA वैक्सीन ख़रीद करे रहियो आहे। वैक्सीन सेंटर्स से पहुंचाइण जा इंतज़ाम भी कया पिया वञनि। खेप पहुंचण बाद माहवार वैक्सीनेशन में इज़ाफ़ो थियो। PP सेनेटर सलीम मांडीवाला ते किडनी हिल पार्क रेफरेंस में फ़र्द जुर्म लागू। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत एजाज़ हारून, अब्दुल गनी मजीद, तारिक महमूद और अब्दुल कादर शहवानी ते भी फ़र्द जुर्म लागू करे छॾियो। जवाबदारनि तरफ़ां ॾोह मञण खां इनकार। अदालत ईंदड़ ॿुधणी ते शाहिदनि खे तलब करे वरितो। सलीम मांडीवाला जो चवणु आहे त एहतसाब अदालत जा चक्कर लगाए नेठ मथनि फ़र्द जुर्म लागू थी वियो। जावेद इकबाल खे ॿीहर नैब चेयरमैन बणायो वञे त इहा मुल्क लाइ वॾी तबाही हूंदी। सेनेट चेयरमैन भी दबाव में अची चए थो त नैब चेयरमैन की तलबी के छॾे ॾियो। नून लीग अगवान एहसन इकबाल जो चवणु आहे त FBR के वापारियुनि लाइ नैब बणायो वियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर इलेक्शन कमीशन ते असरअंदाज थियण जी कोशिश कई। अवाम पीपल्स पार्टी ऐं PTI खे आज़माए चुको आहे। हुक्मरान जमायत जे इतिहादनि खे पतो पइजी वियो आहे त PTI सां गॾु रहणु मुस्तक़बिल तबाह करणु आहे। सिंध में गैस जो बहरान शिद्दत इख्तियार करे वियो। सनतुनि खे गैस फरहामी बंद। सुई सदरन गैस कंपनी मूजिब नॉन एक्सपोर्ट सनतुनि खे गैस की फरहामी अञातल मुद्दे ताईं बंद रहंदी। जनरल इंडस्ट्रीज़ के भी 50 सैकड़ों गैस फरहामी बंद रहंदी। कराची जे इलाइक़े डिफेंस में 20 इंच कुतर गैस पाइपलाइन जो मुरम्मती कम जारी। डिफेंस ऐं क्लिफ्टन जे इलाइक़नि में गैस की फरहामी मुतासिर। सिंध यूनिवर्सिटी इंतजामिया तरफा कोरोना और मौशी ॾुखियाईनि बावजूद फीसिस में गाटे तोड़ वाद करण खिलाफ शागिर्द सरापा एहतजाज पिणल। याम शोरो और लाड़काणो में सिंध यूनिवर्सिटी इंतजामिया खिलाफ एहतजाज। सिंध यूनिवर्सिटी में शागिर्दनि जो आर्ट फैकल्टी का AC2 बिल्डिंग ताईं रैली बाद धरणो। लाड़काणो में सिंध यूनिवर्सिटी कैंपस आॾो धरणो। शागिर्दनि जो चवणु आहे त यूनिवर्सिटी में सहूलतूं ॾियण बदिरां फीसिस में इज़ाफ़ो कयो पियो वञे। कोरोना और मौशी परेशानियुनि जी सूरत हाल में फीसिस वधाइण सां ॾुखियायूं वधी वेंदियूं। शागिर्दनि तरफ़ां फीसिस में गाटे तोड़ वाद वापसि वठण जो मुतालबो। कराची में सीनियर वकील के ॾाढे ज़ख़्मी करण वारे केस में कुत्तनि जे मालिक की उबूरी ज़मानत में 25 जून ताईं जी वाद। मक़ामी अदालत तरफ़ां कुत्तनि जे मालिक हमायूं अली के ईंदड़ ॿुधणी ते पेश थियण जी हिदायत। दरख़्वास्त गुज़ार जे वकील तरफ़ां कुत्तनि जे मालिक जो नालो ECL में शामिल करण जी इस्तदा। डिफेंस में पालतू कुत्तनि सीनियर वकील मिर्ज़ा अख्तर के ॾाढे ज़ख़्मी कयो। अस्सलामुअलैकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइंस तव्हां ॾिठियूं, तफ़सीली ख़बरूं शामिल कयूं था।